असां पॉलिटिकल पार्टी ना आहियूं। सिंध जूं जेके सियासी पार्टियूं आहिनि स्पेशली अपोज़िशन उहा निंड पई आहे। हे लखे मुलाज़िम ॿार आहिनि। गवर्नमेंट जे सां त सुवालु आहे ई आहे। गवर्नमेंट जे माण्हुनि खे असांजे ॻोठनि घिटियुनि में अचिणो आहे, इन अपोज़िशन जे माण्हुनि खे बि असांजी घिटियुनि में अचिणो आहे। उहे असांजो आवाज़ु छो नथा उथारनि? उनजे करे असां हर मज़लूम सां गॾु हर करप्शन जे ख़िलाफ़ हर करप्ट माण्हू जे ख़िलाफ़ उहो एजुकेशन जो हुजे या एजुकेशन खां ॿाहिरि जो। जनरल ज़िया जे दौर में 1983 में हिते सिंध जे माण्हुनि खे कोड़ा लॻा, 10 कोड़ा आणो 15 आणो, उन कोड़नि में माण्हू मुओ कोन हो। हींअर अहिड़ो मुलाज़िमनि खे कोड़ो हयो अथनि, न जीअनि न मरनि। 200% तारीख़ असांजी हिन तारीख़ दौरान ॼणो लठियूं असां MPS लाइ खाधियूं। 200% उन्हनि जूं वधी वियूं। सिंध जे अंदरि जेतिरा बि असिस्टेंट कमिश्नर 240 वीगो गाॾियूं उन्हनि लाइ वरितियूं वयूं। तव्हां असांजूं पघारूं न वधायो, तव्हां असांखे सहूलियतूं न ॾियो, पर मुलाज़िमनि जो हज़म थियल गिरह पेंशन कॾहिं बि कटणु तव्हांखे न ॾींदा।